अच्छा सभिनी खां पहिरीं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं मां सिंगर फराला शारी। अॼु असां कलंदर जे इवेंट ते मौजूदु आहियूं। कल्चर जो प्रोग्राम आहे ऐं तमामु घणो सुठो लॻी रहियो आहे। 2 साल खां पोइ इहो इवेंट थियो आहे ऐं मां चवंदमि त अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि। हो लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर हो लाल मेरी हो लाल मेरी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तो वेल खान संजरानी वरी मेला नसीबन जा तन मेला मन मेला सोहना लगदा है वाला मैसेज खणी अचण मुंहिंजी सिफ़त न है। मैसेज अल्लाह जे रसूल ऐं नबियन मुकम्मल कया आहिनि। हज़रत सखीलाल शहबाज कलंदर मौला अली अलैहिस्सलाम जा फॉलोअर आहिनि। उन्हनि जे कंहिं बि मैसेज खे पाण फॉलो कंदासीं त ही दुनिया बि सफल कंदासीं, आख़िरत बि सफल कंदासीं। रही ॻाल्हि शहबाज कलंदर साईं जो उर्स मुबारक, इंस हुजे जिन हुजनि या फ़रिश्ता हुजनि, पूरी दुनिया काइनात में शहनशाह बादशाह जो उर्स मल्हायो वञे थो। जेके बि लिसनर आहिनि कल्याण टीवी जा, मां उन्हनि खे हज़रत सखी लाल शहबाज कलंदर मरवंदी शहनशाह बादशाह जे उर्स जूं लख वाधायूं ॾींदुसि। पंहिंजनि जो ख़्यालु कजो, पंहिंजो ख़्यालु कजो। पंहिंजनि जो सवाल थींदो ऐं पंहिंजो सवाल थींदो। जे पंहिंजनि जो ख़्यालु न कयो अथव त तॾहिं बि जवाबु ॾुखियो थींदो। जे पंहिंजो ख़्यालु न कयो अथव तॾहिं बि जवाबु ॾुखियो थींदो। मिस यू, लव यू ऑल टाइम, थैंक यू। कहिड़ो सिंधी गानो आहे या कदा तो ढूंगारे ॿुधायो? अच्छा दोस्त चए थो त तव्हां कोई बि सिंधी गीत झुंगारे। मां सिंधी आहियां, अल्हम्दुलिल्लाह सिंध धरती जो ॼाओ आहियां ऐं सिंध धरती से मोहबत आहे। हज़रत सखीलाल शहबाज कलंदर फारस मां, आज़रबाईजान मां सॼी दुनिया जूं ॿोलियूं छॾे करे सिंधी ॿोली सां अची मोहबत जो इज़हार कयो आहे, जंहिंमें लतीफ़ आहे, सचल आहे ऐं शहनशाह कलंदर किबरिया आहे। उन्हनि जी तन में अला सोमन में अला महबूब ॻोल्हे दुश्मन में अला। असांजा वॾा इहा ड्यूटी ॾींदा हुया। असांजा पीउ ॾाॾा परॾाॾा शहनशाह कलंदर जी ड्यूटी ॾींदा आहिनि। उन ई हुब सां असीं पियो ड्यूटी ॾियणु अचूं था ऐं हिते अची हिकिड़ो वॾो सुकून थो मिले। हिकिड़े सॼे साल जी दुआ थी मिली वञे। शहनशाह कलंदर वॾो वली अलाह आहे। असांजा बुज़ुर्ग पहिरनि जा ॾाढा मञण वारा हुआ ऐं असीं बि हिननि जे दरवाज़े जा पांधीड़ा आहियूं। साईं असां कलंदर जी दरबार में हाज़िर थिया आहियूं। असां इहे सुफ़ियण जेको तसौफ़ जो सिलसिलो हिते खणी पंहिंजी दरबार में हाज़िर थिया आहियूं। जेका धमाल आहे कलंदर लाल जी। हुसैनी लाल कलंदर नबी दियाल कलंदर मेरे गमटाल कलंदर हुसैनी लाल कलंदर नबी दियाल कलंदर अली 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 दम अली 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 दम अली 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 दम अली 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 दम अली अली। इहा असां धमाल हिते पंहिंजे खणी आहियूं, जेका पेश कई आहे पंहिंजे। ऐं हिते अची असांखे ॾाढो दिली सुकून मिलियो आहे, छो जो हीअ अदब जी जॻह आहे। हिते जेको बि ईंदो आहे अदब सां हितां नसीब वठी वेंदो आहे। हीअ हितां पिराइणु ईंदो आहे। हिते जेको तसौफ़ जो सूफ़ी सिलसिलो आहे उहो हिननि दरगाहुनि ते हितां असांखे सभु जेको दर्स हासिलु मिले थो हिननि दरगाहुनि ताईं मिले थो। कलंदर लाल शहबाज अची असांखे ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे।